नाज़रीन नवां क़याम ख़बर खां आगाह कंदा हलूं त दिफ़ा वारी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त ईरान मथां जंग मरण जो मतिलबु इसराइल खे पाकिस्तान जी सरहद ताईं आणणु आहे। ख़्वाजा आसिफ़ जो चवणु आहे त पाकिस्तान हिकु एटमी ताक़त आहे। दुनिया असांजे हथियारबंद फ़ौज जी सलाहियतुनि खे तस्लीम करे थी। एटमी धमाका करे असां दुनिया खे ॿुधायो त पाकिस्तान हिकु एटमी ताक़त आहे। वज़ीर दिफ़ा वधीक चयो आहे त इसराइल जे क़याम खां वठी इस्लामी दुनिया ते ईंदड़ हर आफ़त जे पोयां सेहूनियत नज़रियो शामिल आहे, जंहिं हिकु सदीअ खां आलमी माशी निज़ाम खे कंट्रोल कयो, जॾहिं त वॾियूं ताक़तूं सेहूनियत जे असर हेठां आहिनि। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त ईरान मथां जंग मरण जो मतिलबु इसराइल खे पाकिस्तान जी सरहद ताईं आणणु आहे। ख़्वाजा आसिफ़ जो चवणु आहे त पाकिस्तान हिकु एटमी ताक़त आहे ऐं दुनिया असांजे हथियारबंद फ़ौज जी सलाहियतुनि खे तस्लीम करे थी। एटमी धमाका करे असां दुनिया खे ॿुधायो आहे त पाकिस्तान हिकु एटमी ताक़त आहे। वज़ीर दिफ़ा जो चवणु आहे त इसराइल जे क़याम खां वठी इस्लामी दुनिया ते ईंदड़ हर आफ़त जे पोयां सेहूनियत नज़रियो शामिल आहे, जंहिं हिकु सदीअ खां आलमी माशी निज़ाम खे कंट्रोल कयो, जॾहिं त वॾियूं ताक़तूं सेहूनियत जे असर हेठि आयल आहिनि।